कोरट जिते आउं ड्यूटी कंदो आहियां पुलिस वारा बीठा आहिनि जा चाचा के पोइ हींअर वञी भाई हिते त असीं हरामी आहियूं, आऊं हरामी आहियां, अली हरामी आहे। हुते केरु मूंखे 120 रुपया ॾे सांधाणे एडवांस इहो कहिड़ो पगार आहे जंहिंते मूंखे 120 200 रुपए जी ज़बान हुई, 80 रुपया चाचा खे एडवांस मिला, ॿिया मुंहिंजो पगार थे इहो आख़िर कहिड़े महीने जो पगार आहे? भाई ही महीनो तो मूंखां पगार वटि महीनो अची वियो पगार जो आख़िर इहो नओं इहे नवां पगार टे त विया हलिया पोइ आख़िर के या त तोखे बचत कंदासीं या तूं सूत वारा तोखां बैंक ते पैसा घुरे वञनि हलिया या त लोन में तुंहिंजा पैसा कटिजो वञनि हलिया या तूं आरामी आई तूं पाण नथो ॾियणु चाहीं चाचा असल में कटा तो चयो सांधाणो बाबा खे हज़म कोन थियो हज़म थी वियो कोन अञा ॿियो आहे न ख़तम थिए खाई बि छॾियो भरणी पोइ ॾिजो काबाड़े वारे खे विकिणी छॾी ॿिए मानी सां गॾु उहो त ॿ जी भरणी ॾिनी या का न भाई लो जी भरणी हुई हाणे तो हिकिड़ी तारीख़ ॿुधाए चइबा हिन ॾींहुं तोखे आउं पैसा ॾींदुमि ॾींहुं कहिड़ो बि हिकिड़ो ॿुधाए जर न न सही ॿुधाए 32 थिए ई कोन थी न ॾियण वारी तारीख़ बि 30 तारीख़ ॾे जी फेबरवरी 30 तारीख़ ॾे ना तो चयो न तुंहिंजी इज़त आहे बस ख़तम चाचा चाचा हिन न ॾिना तुंहिंजी इज़त रखी अथसि तूं ॾींदे काई तारीख़ वरी ॿुधा फेबरवरी जी 30 तारीख़ 30 तारीख़ फेबरवरी 30 तारीख़ हिन न ॾिना आउं तोखे डबल करे ॾींदुसि सही आहे ओके आहे ओके उन ॾींहुं आउं चांहि बि प्यारी खुशी में हिन हाँ। खुशी में आउं चांहि तोखे प्यारी हुनखे बि प्यारी चाह ॾींहुं उन ॾींहुं जॾहिं पैसा मिलंदा उन ॾींहुं चांहि बि प्यारी हुनखे बि तोखे न हींअर चांहि त फ़ैसिलो हींअर थियो आहे न चांहि वरी पोइ जो चांहि घुराए चाचा चांहि ईअं तोखे कीअं आहे बुखिया अचनि सुञनि वटि चांहि था पी अचे थो आरे बचे थो इहो वीचारो असांखे सॼो ॾींहुं हा चांहि ठीकु आहे इन ॻाल्हियुनि ते नोट कजे सुभाणे मुते माना भाई वीडियो रिकॉर्ड आहे फेबरवरी 30 तारीख़ दीपक चाचे के दाढ़ी ते हथ आहे अजय तू भी गवाह रहना फेबरवरी की 30 तारीख दीपक 180 चाचा दीपक फरवरी की 30 तारीख को चाचे को बकाया पैसे देगा आप भी गवाह बन जाओ कौन सी तारीख बता रहा है फरवरी 30 फरवरी 120 है 150 देगा 150 देगा उसके बदले में आज सूत नहीं चाहिए लेकिन 30 रुपए ज्यादा देगा तो फिर मैं चाय पिए चाय पिलाएगा 30 चाय हो जाएंगे एकड़ो ही गवाह बची हो चाचा तू तो रह आज गवाह 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 चाचा अभी कौन पिलाएगा अभी फयाज पिलाएगा लेकिन बात तो फयाज चाचा ओ चाचा घाघरा बरसिंग मकाई ज्वार केला कमान अरे वकीलन जी इलेक्शन हुई ऐं मौसम भी तमामु प्यारो लॻो पियो आहे जुड़ाली मौसम आहे बसि साहब निकिरे साहब जे निकिरण जो इंतज़ारु आहे उन खां पोइ रोड ते वॾो मज़ो वॾो सुकून हूंदो इंजॉय कंदुसि तव्हांखे बि ॾेखारींदुसि ऐं ॾिसिजो अॼु शहर की भरी कोन हले छो हुन ते हथु लॻो ई कोन बटन में 3:45 ते आहिनि साहब हाणे हाणे निकितो आहे ऐं मौसम जुड़ाली तमामु मज़ो लॻो पियो आहे हाणे हलूं था अॻियां बैंड वटूं पोइ कचहरी कयूं था प्यारी मौसम आहे तमामु प्यारी मौसम साहब निकिरी चुको आहे जुड़ाली मौसम हाय हाय छा ॿुधायां अहिड़ी प्यारी मौसम तव्हां ॾिसी सघो था हेॾा जुड़ हाय हाय प्यारी प्यारी मौसम आहे प्यारी प्यारी काल तो करे अचे थो अचु कचहरी करियूं पर मूं चयो न मूंखे देरि थी वई आहे कचहरी कोन था करियूं आउं हलाईंदो तूं वेठो कचहरी कर उते वेहंदासीं पोइ देरि थी वेंदी यारी फ़ाइदो कोन्हे को यको वेहण जो इनजे करे मूं चयो न आउं हलाईंदो तूं भले वेह तूं भले पोइ अचु पर आउं हलाईंदो केॾी प्यारी मौसम आहे लफ़्ज़नि में तव्हांखे आउं ॿुधाए नथो सघां केॾी प्यारी मौसम लॻी पई आहे साम्हूं बादल हाय हाय एॾी प्यारी मौसम रोज़ रोज़ न आहे थींदी
तमाम प्यारी आहे, तमाम प्यारी, जहिड़ी चइजे तहिड़ी प्यारी मौसम आहे। ऐं आउं पहुतो आहियां हींअर ठिंगाणे बाज़ार कुबो स्टॉप ते। आस्ते आस्ते हलूं था ॻोठ ॾिसूं बरसाति आहे या उते बि थोराली मौसम आहे या सिज निकितल आहे, उहो तव्हां पोइ ॾिसूं ख़बर पवंदी। हाणे साम्हूं पहुची चुका आहियूं कुबो स्टॉप ते। कुबो स्टॉप बि तव्हांखे ॾेखारियां थो। कुबे स्टॉप जो वीडियो न आहे, वरी कुबे स्टॉप नैन जो ॻोठ बि अॻियां आहे। हितां कुबे स्टॉप खां रोड निकिरे थो, पोइ 2-2.5 किलोमीटर अंदरि आहे। ऐं हीअ मेन स्टॉप आहे कुबे स्टॉप जो, ढिंगाणो बाज़ार बि चओसि। केॾी प्यारी मौसम आहे, कीअं झंडा बि हवा में कीअं था फड़कनि। पीर काठी ते बीठो आहियां तो मौसम तमामु प्यारी आहे। मुंहिंजो गाॾी बीहारे पोइ हिकिड़ो शूट करियां। मौसम तमामु प्यारी आहे, तमामु प्यारी, एतिरी जो तव्हांखे ॿुधाए नथो सघां। बरसाति शुरू थी वई आहे, फुड़ियूं बि शुरू थी वियूं आहिनि, हवा बि विहाए थी। बरसाति शुरू थी चुकी आहे, बरसाति जी कणकण शुरू थी वई आहे। बरसाति वसे पई ऐं गाॾी वारा गाॾियुनि खे स्पीड हुनजो भॻा वञनि, पर आउं बीह रहियो आहियां बरसाति जो मज़ो वठण जे लाइ। बरसाति शुरू थी चुकी आहे, कपिड़नि ते फुड़ियूं पवनि पियूं। हाय तमामु प्यारी मौसम लॻी पई आहे। ऐं मूं वटि आहे हीअ, ऐं पियां थो इंजॉय करियां थो। हलूं था अॻियां, वरी अॻियां वीडियो भरियूं। प्यारी मौसम में पीअण जो मज़ो ई पंहिंजो आहे। थधिड़ी हवा लॻे पई, असांजी सीउ बि तमामु घणो थींदो। त 2-3 रातियूं सीउ कोन, पर असांजी सीउ तमामु घणो थींदो। ऐं बरसाति अॼु त कोन थी, 22 तारीख़ ॿुधायूं, वरी चवंदा न 24 तारीख़ पवंदी। हाणे अॼु त 22 तारीख़ आहे, पर 24 ते पए थी नथी पए उहा ख़बर न आहे। बाक़ी सीउ असांजी सुठो थींदो, 2-3 रातियूं कोन, पर असांजी सीउ तमामु भलो। पर असांजी सीउ थींदो, पर मूंखे हींअर साणी बाइक ते एॾो सीउ पियो लॻे। हवा अहिड़ी थधी आहे। दिलि चए बसि हिते साइड में गाॾी ब्रेक करे बीह रहां। हल एॾी हवा थधी आहे। केॾी प्यारी सावक आहे, माशाल्लाह। आपदा चयो आहे न, तुंहिंजे खेतन मज़ा ख़ुशबू ईंदी रहे, तुंहिंजे खेतन मज़ा ख़ुशबू ईंदी रहे। 20 जी स्पीड ते वञा पियो, पोइ बि सीउ पियो लॻे। करियां छा? पहिरीं त मूं चयो त मज़ो लॻो पियो आहे, झुड़ाली मौसम आहे, पर हाणे त 20 जी स्पीड में साह थी कढे हो। एशिया जी सभ खां वॾी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, ऐं साम्हूं हॉकी जो टूर्नामेंट हले पियो, हॉकी खेॾनि पिया। एशिया जी सभ खां वॾी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, ऐं हॉकी गेम हले पई। यूनिवर्सिटी वटि पहुतो आहियां। हाणे हलूं था ॻोठ। सीउ बि तमामु घणो पियो लॻे, पर छा करियूं, मजबूरी आहे। ग्राहक बि ठाहियूं पिया, मज़े सां खाईंदा पीअंदा हलूं। ॻाढ़ो झंडो मस्तीअ में भल झूमे पंहिंजी हस्तीअ में, ॻाढ़ो झंडो। हिस्ट्री पिया न लॻंदा आहिनि, पर उते हू लॻो पियो हुयो। हाणे हलूं था अॻियां तव्हांखे ॾेखारियां थो केरु ॾिसे पियो लंडे। मेन गेट यूनिवर्सिटी हो, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी। चवंदा एशिया जी सभ खां वॾी यूनिवर्सिटी आहे, 100 एकड़नि में आहे। मेन गेट यूनिवर्सिटी जो आहे। इहो पंहिंजो मज़ो आहे। हिन ते के क्रिकेट पिया खेॾनि, के वॉलीबॉल पिया खेॾनि, के हॉकी पिया खेॾनि, के फुटबॉल पिया खेॾनि। मुख़्तलिफ़ गेमूं, हर को पंहिंजी पसंदि जी गेम पियो खेॾे।
तमाम यूनिवर्सिटी ज़िंदगी प्यारी हुई है यार। अफसोस मुझे तरह शौक़ कोन हो, मुझे यूनिवर्सिटी में कोन पढ़े, दाखिला कोन वरती, जो मुझी ज़िंदगी है मुझे तमाम झुड़ लगो पियो आहे। हाणे बरसात जी ख़बर नथी पए वसंदी या कोन वसंदी। झुड़ तमाम घणो लगो पियो आहे जो, हेॾा में झुड़ ही झुड़ लगो पियो आहे जो। बाक़ी हाणे बरसात जी का ख़बर न आहे, वसंदी न वसंदी। चलो जाम नाके ते बीठो आहियां जो। हाणे हलूं था आस्ते आस्ते ॻोठ हितां बाक़ी मुंहिंजो 2-3 किलोमीटर आहे, 8 किलोमीटर हूंदो। इस्तेमालु कई आहे हिन में सीउ न आहे लॻंदो, पंहिंजी कसम सां सीउ अहिड़ो पियो लॻे मूंखे, न त छा ॿुधायां। मूं त पूरे सियारो गुज़री वियो, न ख़बर माना सारे ॼण पछाड़िया और मुंहिंजा न आहे पातो माना जिन बाइक ते सीउ हवा अहिड़ी थधी लॻी पिया, अहिड़ी थधी लॻी पिया, छा ॿुधायां तव्हांखे। हिन पासे अञा सावक ई सावक, कणिक वणकी सावक, पर हिन पासे तूरी वारी जॻह सावक आहे न, तुरियो आहे। तमामु प्यारी प्यारी सावक, पीला गुल तमामु सुहिणा आहिनि। वाह 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 वाह, घणी जी महिनत आहे बनी ते, न ही बनी जॻह आहे। लेवल कराईंदो बराबरि कराए पोइ कणिक थधी हवा मथां बरसात जूं गुड़ियूं हल सफ़ा वॼाइनि पियूं, त मूंखे वॼाइनि कसम ख़ुदा जो। ॾाढी थधी हवा मथां बरसात जी कण कण। अॼु बरसात पंहिंजो रोप पई ॾेखारे, होशियार थी अचे पई। उकरंदा पिया कुता वेठा आहिनि, वन खाई वेंदा आहिनि, कुतनि खे बि सीउ अहिड़ो लॻो आहे आकुड़ पियो करे, कनि कोन था अचनि, दरियो दॿ मस्त हवा। अब मस्त हवा कोई जो कोने गुलशन से गुजरना छोड़ दिया, जब वादे सफाई रूठ गई तो जश्न मारा पहुंची आया। बरसात शुरू थी वई आहे, हल्की हल्की रिमझिम। कपड़ा पुसण विया मुंहिंजा, माई ॾिठी गारियूं चवंदी कपिड़ा तो पुसाई, नवां कपिड़ा ख़राब पियो करे अच अंदरि। मौसम तमामु प्यारी लॻी पिया हिते।